नाज़रीन, कराची में क़ौमी रागी पैदल मसरूर जी घरवारी बीना मसरूर दिल की तकलीफ़ वधी वञण सबबि दौरानो करे पई, जंहिं ते फ़नकारनि, दोस्तनि, सियासी समाजी हलक़नि में गहरो सोग छाइजी वियो। मरूमा जी जनाज़े नमाज़ सचल ग्राउंड में अदा कई वई, जिते वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई। फ़नकारनि, सहाफ़ियुनि, समाजी अॻवाननि, इलाइक़े वासियुनि वॾे एतिराम सां शिरकत कई। पैदल मसरूर संदनि ख़ानदान सां ताज़ियत जो इज़हार कयो। जनाज़े में शिरकत करण में सीनियर सहाफ़ी ज़ुल्फ़कार वाहूचो, डॉक्टर अयूब शेख, यूसी सचल ॻोठ चेयरमैन ताज मोहम्मद वसाण, बशीर गोपांग, बशीर ख़ासकिली, रुखमा गुल पालारी, आफ्ताब गोपांग, वकील मोहम्मद खान शेख, वकील रियाज़ कानलो, काउंसलर मियाँ छुटो ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। जनाज़े नमाज़ खां पोइ मरूमा जो मड़ सचल ॻोठ क़ब्रिस्तान में समय आल ॾखियुनि सां मिटी माओ हवाले कयो वियो। और मौक़े ते शिरकत करण मरूमा लाइ फाते पढ़ी ऐं ख़ानदान सां हमदर्दी जो इज़हार कयो। माई टीवी न्यूज़ जे CEO रुस्तम लक बि गहरे ॾुख जो इज़हार कयो आहे। मरूमा जो तॾो सचल ॻोठ में विछायो वियो आहे, जिते पैदल मसरूरनि सां पुट ताज़ियत वसूल कंदा।